नाज़रीन ख़बर है नापरकोट के कच्चे वारे इलाइक़े में नापरकोट के कच्चे में हलंदड़ बिजाणी तेगाणी खूनी तकरार ॿीहर कर खयो आहे। मिल जाण मूजिब तेगाणी हथियारबंद नंढे गोदे वारे इलाइक़े में बिरेज भरसां चौपायो माल चालींदड़ धनार मथां फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि 15 वीरनि जो मोहम्मद इस्माइल पुट याया बिजाणी थड़े ते क़तल थी वियो। आख़िरी इतलाहनि ताईं धुन में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। ॿिए तरफ़ इतलाह ते नापरकोट पुलिस SHO अब्दुशकूर लाखो जी अॻुवाणी में वधीक खूनारोधी खे रोकण लाइ झेड़े वारे हंधि रवानी थी वई आहे। वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।